अदावर जेकर कंहिं मसइले में मां उलझी वञा परेशान बि हुजां त तव्हां मुंहिंजा वॾा भाउ तव्हां मूंखे दिलासो ॾींदो पर जेकर तव्हां जी दिलि शिकस्त थी ईअं वेही रहंदो त असांजो छा थींदो? हाकिम खान यार मां त कॾहिं ख्वाब में बि न सोचियो हो त मूंखां हेॾो वॾो ॾोह थी वेंदो। ख्वाब में बि न सोचियो। तव्हां को गुनाह नाहे कयो, को बि गुनाह नाहे कयो। अजय पंहिंजो पाण खे गुनाहगार समझी पंहिंजी दिलि जे मथां सूर पिया था वधायो। छा थो ॻाल्हाए हाकिम खान? हा हिकु मोहबती माण्हूअ जे यार हथनि सां खून थियो आहे। तो चए थो त कुछ भी ना है। इहो इत्तेफाक वॾा वॾा इत्तेफाक। हाकिम खान न इहो इत्तेफाक न हो। इहो मुंहिंजे अंदर जो क्रोध हो। हिकु मासूम जी जान वठी छॾी। जेकर हिकु जान वई आहे त छा उन वक़्तु पंहिंजो पाण खे फाहो ॾींदो पंहिंजे कफ़ारे अदा करण लाइ? हाकिम खान हा पंहिंजो पाण खे पाई न छॾींदुसि। अदा वॾा तव्हां ॻाल्हि खे सम्झो। छो पिया पंहिंजो पाण सां गॾु मूंखे होश मां कढो? न निकुर तूं होश मां न कढ पंहिंजो पाण खे होश मां। छॾे ॾे हिकु मोहबती माण्हूअ खे पंहिंजे हाल ते। मां तव्हांखे हिन बंदि कमरे में मरणु कोन ॾींदुसि। जेकॾहिं तव्हां खां गुनाह थियो आहे ऐं तव्हां हिननि हथनि सां खून कयो आहे त उन जे कफ़ारे अदा करण लाइ तव्हांखे ॿाहिरि निकिरणो पवंदो। जंहिंजी न्याणी हुई उन खां तव्हां माफ़ी वठो। जेकॾहिं उहो माफ़ नथी करे त को हीलो वसीलो आणियो ऐं जेकॾहिं अञा बि राज़ी नथी थिए त उनखे पैसनि में तोड़ियो छॾियोसि। खून जो एवज़ो ॾेई खैरा खे मां राज़ी कंदुसि, मां राज़ी कंदोमांसि। पर सिर्फ़ु तव्हां मूं मथां इहा भलाई कयो ऐं हे जेको थियो आहे उनखे विसारे नए सिर ज़िंदगी गुज़ारण जी कोशिशि कयो। पंहिंजी मौत खे सॾु करे साम्हूं आयो आहीं। जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगी मां बेज़ार आहीं त वञी कंहिं टेले हेठां मुंहुं ॾेई मर। जेकॾहिं ग़ैरल जो दिमाग़ फिरियो ऐं ॾिनई तोखे दम दम जो कारतूस मुंहुं में त शिकिल ई बिगड़ी वेंदई ऐं माइट तुंहिंजो मुंहुं ॾिसण पसंदि बि कोन कंदा। बादशाह हिन वक़्त जो दुश्मन न पर तुझे दोस्त जी हसीयत में आयो आहियां। खैरल मथा हथियार सिधो करी थो ऐं खैरल जो दोस्त बि सॾाई थो। यकीन कयो बादशाह, यकीन कयो। मक़सद जी ॻाल्हि कर। मां सुञाणा थो मां तो जड़न
मफ़ादी माण्हुनि खे वॾो आयो आहे हमदर्द बणिजी। बादशाह, नहीं तुझो सजन बहादुर खान आहे, नहीं मुझो सजन हालार खान आहे। जॾहिं ख़बर बि थई त पोइ छो हालार खान जे दर ते किरियो पियो आहीं? भुखियो पेट बादशाह, भुखियो पेट। त पोइ अहिड़े पेट खे हाणे बंदूक जेको इज़त ऐं फ़ख्र सां जीअण बि न ॾिए। मुझो मकसद तव्हां न समझो बादशाह, न समझो। त पोइ सिधी ॻाल्हि कर, इहा चिच वारी ॿोली हैरल ॼाणे ई कोन। सिर्फ तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां बहादुर खान जे लाइ कमु छो पिया कयो? उन में मुंहिंजो को बि मफ़ाद न आहे। मतलब रख बादशाह, मतलब रख। सॼी ज़िंदगी भर त कोन लताड़ींदे, कॾहिं पंहिंजे घर ई तर जे लाइ बि सोचियो अथई? उहो कहिड़ो माण्हू आहे जेको पंहिंजे घर ऐं तर जो न सोचे? बादशाह, इन करे ई चवां थो त कुझु माल ठाहियो, माल ठाहियो, माल। तोखे चयुमि न त खैरल साम्हूं गुजारतुनि में न ॻाल्हाईंदो कर। ॻाल्हि सिधी ऐं साफ़ कर त ॼाए न ॾारो। बादशाह, जंहिंजे असां चंपे हेठों कमु कयूं था उहे कंहिंजा बि सॼण न आहिनि। उहे असांखे इस्तेमालु कनि था ऐं असां बि उन्हनि खे इस्तेमालु करणु सिखूं। ॻाल्हि लख जी कई अथई, लख जी। बादशाह, हालार खान तव्हां सां मिली बहादुर खान खे ख़तमु करणु थो चाहे। मूंखे इहो त ॿुधाए त किथे तूं मूंखे इस्तेमालु करण त न आयो आहीं? न बादशाह, कुझु सोचो। तव्हां सां हालार खान जी कहिड़ी दुश्मनी? हालार खान जो असली दुश्मन त बहादुर खान आहे, बहादुर खान। हकीम, जेकॾहिं मां तोखे चवां त बहादुर खान तोसां मिली हालार खान खे ख़त्म करण थो चाहे, त पोइ तूं छा कंदे? बादशाह, हालार खान मुंहिंजो सॻो भाउ नाहे जो मां हुनखे बश्क कंदुसि। जेकॾहिं 8-10 लख मिलनि था, इहो सौदो बहादुर खान सां करे छॾियो त हालार खान जे भर में वेही बगल वारी गोली माथो हणांसि, वो पेसनि में ॿई अधो अधु। हकीम, तुंहिंजी मर्ज़ी आहे त बहादुर खान जे भर में वेही उनखे बगल वारी बंदूक हणां, जीअं उन जा जेरा, बुकियूं, अंडा ॿाहिरि वञी पवनि। बादशाह ने जेकी तव्हांखे हलाई आहे ऐं असांजी बि। जेकॾहिं पंहिंजो ज़िद न छॾियईं त कोर्ट जा दरवाज़ा खुलिया पिया अथसि। मां ॾिसां थो त कीअं थी असांजे मथां पुलिस चढ़ाए। न न बटीरड़ा न, जेकॾहिं दाद फिरियाद हिन कोर्ट में न आहे त रब जे कोर्ट में आहे। मां राति ॾींहं हथ खयूं झोल जलियूं पई रब खे ॿाॾायां थी त मुंहिंजो इंसाफ़ कंदो, कंदो मुंहिंजो इंसाफ़। जेकॾहिं मुंहिंजे न्याणीअ जे कातिलनि जो निंड्रू हराम न थियो, हाय मुंहिंजे अॻियां गीसियूं न कयो, आहूं दाहूं न कयो, त मां बि सम्झंदसि त रब जे दरबार में मिस्कीननि जूं आहूं पहुचनि ई कोन थियूं। जेकॾहिं आहे मिस्कीननि जे आहुनि में असर त हिक न हिक ॾींहुं हुई हो हाथी मुंहिंजे चाठ ते पाण नक खरड़ींदो, तौबह ताइब थींदो, माफ़ियूं घुरंदो। जे न त बि हथ मुंहिंजा रब ॾे पाण इंसाफ़ थींदो। जेसीं ताईं मुंहिंजे न्याणीअ जे कातिलनि जे जिस्म में कीड़ा नथा पवनि, मां धणीअ जे दर ॿाॾाईंदी रहंदसि, ॿाॾाईंदी रहंदसि मां धणीअ जे दर। पिट माई पिट, भली पिट। मां बि ॾिसां तुंहिंजी आहुनि में केतिरो असर आहे। रब जी ज़ात आहे त मुंहिंजो इंसाफ़ ज़रूर थींदो, ज़रूर मुंहिंजो इंसाफ़ थींदो। जेसीं ताईं इहो इंसाफ़ न थियो तेसीं ताईं मुंहिंजा हथ रब्बिल आलमीन जे दरबार में हूंदा। कॾहिं त मुंहिंजी आ बि रंग लाहींदी, कॾहिं त मुंहिंजी आ बि रंग लाहींदी। न ॾिसे थी न,
घड़ी आंड्रा भी मुंजा वडिया तो अची डब भी नहीं था वजने आलार खान मां बहादुर खान के दोखो ॾियण लाइ तयार आहियां पर तव्हां हुन आलार खान मां बहादुर खान के दोखो ॾियण लाइ तयार आहियां पर तव्हां हुन जे सिर जी क़ीमत तमामु घटि पिया ॾियो 3 लख पूरा 3 लख छा थोड़ा है हाथी लेटाइणो आहे हाथी को उठ घोड़ो न जंहिंजे सिर जी क़ीमत तव्हां 3 लख पिया ॾियो त पोइ तव्हां ॿुधायो केतिरा पैसा घुर्जनि 6 लख 3 अॻुवाट ऐं 3 कमु थियण खां पोइ ये पैसा तो तमाम घणा 6 लख वॾा न आहिनि बहादुर खान त तव्हांजे सिर जी क़ीमत 10 लख पर ॾींदो पूरो एतमाद आहे तंहिंजे करे बहादुर खान खे ख़त्म करण में तव्हांखे का बि तकलीफ़ न थी अॻियां करे पोयां बंदूक ठोके छॾियोसि आसान हुजे या मुश्किल बयानो वठण खां पोइ त कमु करणो ई पवंदो बादशाह मुंहिंजी सलाह वठो त खेरन खे बयानो ॾेई छॾियो हा पर जेकॾहिं बयानो वठी ऐं गुम थी वञे त पोइ उन जो ज़िम्मेवार केरु हूंदो जॾहिं तव्हां बहादुर खान सां टक्कर खाई सघो था त पोइ मूंखां बयानो वठण तव्हांजे लाइ का वॾी ॻाल्हि त न आहे शींहं ऐं गिदड़ जे शिकार में फ़र्क़ु हूंदो आहे शींहं हमेशह साम्हूं विढ़ंदो आहे जंहिंजो शिकार करे सघिजे थो ऐं गिदड़ जिन गुर वठी लिकी वञे त पोइ उनखे ॻोल्हण ॾाढो मुश्किल थी वेंदो आहे आलार खान जंहिंखे तव्हां गिदड़ था सम्झो गिदड़ उहो बघड़ अथव बघड़ कुख में चक पइजी वई त पासराटी न मिलंदई पासराटी सां हा बादशाह बघियड़ खे गिदड़ सम्झण जी कोशिश न कयो मूंखे इहो सौदो मंज़ूर आहे खेरल सुभाणे कहिड़े बि टाइम ते अची बयानो खणी वञ पर जेतिरो जल्द थी सघे इहो कमु करे ॾेखार मूंखे बहादुर खान जो लाश पंहिंजे कदमनि में घुर्जे देर न लॻंदी बयानो खणी वञण खां पोइ तमामु जल्द बहादुर खान जे मौत जी ख़बर ॿुधंदव छो त ख़ैरल ई ख़ैर घोड़ो लॻे ई कोन नजीब घणा ॾे थिया आहिनि ज़मीन जो चक्कर न आयो अॼु हलूं था ज़मीन ते ॾिसूं त कमदार कहिड़ा कारनामा कया आहिनि फसलुनि सां बाबा साईं फसूल त ॾाढा भला थिया पर उते खान साईं रोल बग़ैर जी हां रुलंदो तो उते किथे खान सां मुंहुं ॾेई वठंदासीं जेकॾहिं आयो न त ज़िंदा वापसि कोन वरंदो पोइ हलो बाबा साईं मुंहिंजी थोरी तबियत ख़राब आहे इजाज़त हुजे त मां हिते हुजां तुंहिंजी तबियत खे छा थियो आहे बाबा साईं पेट में वलूट था पवनि पेट में वलूट था पवनि तोखे बि हाणे वरूट पवणो आहे अचो नजीब खुदा करे ज़मीननि ते घुमण वञनि था त खान टकरे वरी इन्हनि जा लाश अचनि मुंहिंजा अहिड़ा भाग किथे जो खुदा ईअं कंदा
मरण जो ही ना बाबा साईं खैर तो हानो हानो कितो थियो नजीब अथस को ॾियण लाइ